किथे शान कंहिंजो वधाए थो पैसो, किथे मान कंहिंजो विञाए थो पैसो परावन खे पंहिंजो बनाए, किथे दोस्त भाइर भुलाए थो पैसो। अस्सलामु अलैकुम दोस्तो, मां यहाँ अमजद महराणी। बहितरीन सिंधी ड्रामो ॾुखनि जो ताज। सिंधी ड्रामो ॾुखनि जो ताज गुरबत ते ठहियल बहितरीन सिंधी ड्रामो आहे। हिन ड्रामे जी दर्द भरी कहानी आहे। हीउ ड्रामो मुख़्तसिर ड्रामो आहे, 9 किस्तनि ते मुश्तमिल आहे। मुंहिंजो अर्ज़ु आहे तव्हांखे, महिरबानी करे हिकु भेरो ही मुंहिंजो ड्रामो ज़रूरु ॾिसंदा। मूंखे उमेदु आहे तव्हांखे हीउ ड्रामो पसंदि ईंदो। हीउ सिंधी ड्रामो ॾुखनि जो ताज तव्हांखे मुंहिंजे यूट्यूब चैनल अमजद महराणी ऑफिशियल ते मिली वेंदो। ज़िंदगीअ में पैसो ई सभु कुझु नाहे हूंदो। पैसे सां इंसानु आसाइशूं त ख़रीद करे सघे थो, पर सुकून कॾहिं बि ख़रीद नथो करे सघे। महिरबानी करे हिकु भेरो ज़रूरु ॾिसंदा।